अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असां मदई जी जे मारूफ़ पेट्रोल पंप शैल पंप जे मालिक एडवोकेट साईं फ़तेह मोहम्मद उर्फ़ बाबर शाह साहब सां मौजूदु आहियूं। अचो त साईं सां थोरो हाल अहवाल वंडिजे। सभ खां पहिरियां ई त साईं खे ईद मुबारकूं, ईद उल फितर जूं। वॾी महिरबानी तव्हांजी साईं। महिरबानी करे असांखे इहो ॿुधायो, हिन वक़्तु जेको पाकिस्तान जे अंदरि पेट्रोल पंप्स ते जेको पेट्रोल मुहैया कयो वञे हुते आवाम ते, त अलाए छो माण्हू जेके आहिनि उहे इन शइ ते माना उन्हनि जो हिकिड़ो सोच ज़हन इन शइ ते बीठो आहे त असांखे पेट्रोल जेको आहे उहो सही नथो मिले ऐं पेट्रोल जेको आहे उहो पूरो माप बि नथी मिले। त इहो माना आवाम जेको आहे को आहे अहिड़े क़िस्म जी का माप या का निशानी जो माण्हू उन शइ खां सम्झी वञे त हीअ असांखे पेट्रोल सही मिलियो आहे या माप सही मिली आहे। अस्सलाम वालेकुम साईं। इन जो त मां इहो ई जवाबु ॾींदुमि त माप जो त ख़ैर माप जे ज़रिए ई ख़बर पइजी सघे थी। बाक़ी तेल जी क्वालिटी जेका आहे उहो त हर को पाण जज करे सघे थो। जेको गाॾीअ में तेल विझराए थो त गाॾी उनखे केतिरी एवरेज ॾिए थी उहो उन सां ख़बर पइजी सघे थी त उनखे केतिरो एवरेज मिले थो। किथे घटि थी ॾिए त माना उहो सम्झे त पेट्रोल में या डीज़ल में कुझु न कुझु मतिलबु पेट्रोल सब स्टैंडर्ड आहे, क्वालिटी जो न आहे, ईअं ख़बर पइजी सघे थी। बाक़ी त हूअं ॾुखियो आहे ॾाढो। जेके असां वटि जेका तक तौर कंदा आहिनि त हिकिड़ी जेका लीटर जी बोतल, जेका बोतल जे लीटर वारी जेका आहे ख़ाली शीशी खणी ईंदा आहिनि ऐं उन में जेको आहे लीटर तेल जो विझराईंदा आहिनि त अंदाज़ो वठंदा आहिनि त हीअ माप सही मिले। इहो को आहे साईं। इन में उन्हनि खे पाण ख़बर हूंदी त केतिरे जो लीटर। हूअं असल में त शहरनि में इहो अलाउड न आहे, बोतलनि में तव्हांखे ॾियणो ई न आहे। छो करे सेफ्टी हैज़र्ड बि आहे। सेफ्टी जे हिसाब सां चवंदा आहिनि बोतलनि में न ॾियो। असां त ॾियूं था, वरी बि आवाम जी ख़िदमत कयूं था हिते ॻोठनि में, माण्हुनि खे ॾियूं था। हा, उन मां बि ख़बर पइजी सघे थी। मापो ॾिसनि त फलाणे पंप जो 80 में या 100 रुपए में एतिरो थो मिले त हिन पंप जो हिन खां घटि छो थो मिले। अच्छा, तव्हां जेको पेट्रोल पंप ते हिन वक़्तु मौजूदु आहियो त तव्हां वटि जेको पेट्रोल अचे थो, तव्हांखे कीअं इंश्योर थींदो आहे त हीउ पेट्रोल असांखे सही मिलियो या 2 नंबर पेट्रोल मिलियो? साईं, असां त कंपनी खां घुराईंदा आहियूं। असांजे जेको बि आहे, छो करे वॾी कंपनी आहे शैल, सॼी दुनिया ख़बर आहे, त असांजे त कंपनी जी गाॾियुनि में ईंदो आहे ऐं कंपनी खणी ईंदी आहे। त असांखे इहा त एतिरी, छो करे उहे पाण ज़िम्मेदार आहिनि, हुन शइ जा गारंटर आहिनि। त असांखे त अलहमदुलिल्लाह हिन जो को ग़लती का अहिड़ी का थी आहे कंपनी जे तरफ़ां, न को असांखे प्रॉब्लम फेस असां कयो। ठीकु आहे सर। माना उहे बि सिर्फ़ु माना पने ते का लिखत ॾींदा या ज़बानी चवंदा, माना हिकिड़ो उन सां क्लियर कीअं थिए त पेट्रोल वाक़ई सही आहे? उन सां ई त क्लियर थींदो न साईं। त डिपो मां निकितो आहे, हाणे डिपो मां काॾां आयो इहो त हाणे को बि नथो त सर। उहो सभु उहो बि कंपनी न सर। पेट्रोल जी का लेबोरेटरी में का चेकिंग या पेट्रोल ख़ुदि उनखे जिन्स कीअं चेक थिए? पेट्रोल जी क्वालिटी वॾियूं कंपनियूं जीअं असांजो शैल आहे त उन्हनि जी हर महीने गाॾी ईंदी आहे, पोइ पाण हिते टेस्ट कंदा आहिनि, उन्हनि जो सर्टिफिकेट ॾेई वेंदा आहिनि, बाक़ाइदा सैंपल खणंदा, हिते सर्टिफिकेट ॾेई वेंदा, वरी पंहिंजी मुतमइन थियण जे लाइ कंपनी उन्हनि खां वरी सैंपल असांखां वठी वेंदी आहे, वरी उतां ऑनलाइन असांखे ईमेल कंदा। ठीकु आहे सर। माना मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे, मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो सम्झो त उहा त कंपनी थी न, कंपनीअ जी शइ आहे, चेक बि कंपनी करे, रियासत छा थी करे, गवर्नमेंट छा थी करे? न साईं, रियासत खे हुजणु खपे साईं एतिरो स्ट्रॉन्ग जो उहा अची करे पाण चेक करे। असां त चवंदासीं इहो करे त ख़बर पइजी वञे सभिनीनि जो दूध का दूध पानी। माना इहे जेका वेट एंड मेजरमेंट डिपार्टमेंट आहे छाजे लाइ आहे? इहो गवर्नमेंट जो खातो आहे न सर। इहो उहो तेल जी क्वालिटी नथो चेक करे सघे साईं, उहो तेल जो मापो करे सघे थो। वेट्स एंड मेजर जो कम ई मापो चेक करणु आहे, उहो कंदा आहिनि। असां वटि ईंदा आहिनि, हर 6 महीने ईंदा आहिनि हिते, हुननि जो बाक़ाइदा प्रोसीजर हूंदो आहे, मापा चेक कंदा आहिनि, चालान ॾींदा आहिनि, उहो ॾेई वेंदा आहिनि, जेको फ़ी वठी वेंदा आहिनि उहो हुननि जी जेका सरकारी फ़ी हूंदी आहे। मक़सदु इहो त हैरतनाक माना अलमियो न आहे पाकिस्तान जो। ॾिसो न सर, इहो कहिड़ो तुक आहे त माना हिकिड़ी कंपनी जेका माना ख़ुदि शइ हायर बि करे, सेल बि करे, वरी चेक बि उहा ई करे। सरकार खे साईं एतिरो करणु खपे न। पेट्रोल पंप मालिक त चाहींदो त कंपनी अचे उहा चेक करे, अहिड़ो को आहे ई न सिस्टम। ॿियनि हक़ीक़त में हिते लेबोरेटरीज़ आहिनि जिन खां तव्हां टेस्ट कराए सघो था। इहो त गवर्नमेंट खे माना जेको आहे हिते पर्सनली तौर ते जेतोणीकि अव्हांजी रिपोर्टेशन बि सुठी आहे ऐं हीउ जेको शैल पेट्रोल पंप आहे मदई जो कंपनी बि सुठी आहे, पर अव्हांजे पर्सनल रिपोर्टेशन जे करे हितां जा शहरी जेके आहिनि अव्हां ते पर्सनल माना जेको एतमाद करे हितां पेट्रोल वठंदा आहिनि, त अव्हां माना शहरनि जे एतमाद खे जीअं ठेस न पहुचे ऐं उहे माना एतमाद बरक़रार कयो, उन लाइ तव्हां ख़ुदि पर्सनल पंहिंजा एफर्ट्स कुझु वठंदा आहियो त पेट्रोल जीअं सही मिले? साईं, असां इहो कंदा आहियूं त पंहिंजो मापो असांखे अलहमदुलिल्लाह उहो बिल्कुलु सेट रखंदा आहियूं, छो करे इन जी वॾी पुछ आहे मापे जी। हुन में असां ठगी या करणु इहो ग़लति आहे, इहो तो गुनाह बि आहे।
ॿियो इहो आहे त इहो इंश्योर कंदा आहियूं, गारंटी आहे त असां वटि तेल टॉप क्वालिटी जो कंपनी जो पंहिंजो हूंदो, ॿाहिरों जो न वठंदासीं। करे थोरो इहो बि ॿुधायो त हिते जेको पेट्रोल पंप अक्सर जेके माण्हू सम्झनि था पिया त इहे पेट्रोल पंप मालिक आहिनि वाह कखपति मां लखपति बणिजी विया आहिनि, वॾो कमाइनि था रोज़, माना जेको आहे त इहो आख़िर तव्हांखे फ़ी लीटर ते घणो थो बचे? साईं फ़ी लीटर ते इहो तक़रीबन हूंदो आहे 5 रुपया खनि ईअं हूंदी आहे बचत, 5 या 6 रुपया हूंदी आहे हिन वक़्तु माना जेको लीटर आहे उहो माना जेको आहे त तव्हां केतिरे में माना विकिरो कयो था ऐं मिले तव्हांखे केतिरे? इहो त हाणे एग्ज़ैक्ट मूंखे फिगर्स न आहिनि ख़बर, छो करे अहिड़ी बाक़ी इहो आहे त 5-6 रुपया खनि बचत हूंदी आहे पेट्रोल ते बि, ऐं डीज़ल ते थोरी घटि हूंदी आहे, इहो हुनजो हूंदो आहे जेको तरीक़ो। उन में जेके एक्सपेंसिस जेके बि आहिनि पेट्रोल जा उहे सभु उन्हनि मां ई मार्जिन? हा साईं उन्हनि में ई। इहो त माना मुमकिन आहे पर एतिरी नंढड़े माना कमाईअ मां एॾो सारो वॾो माना जेको स्टैंडर्ड पेट्रोल पंप जो थी सघे, एतिरा सारा मुलाज़िमनि खे पघारूं आहिनि ॿियो टियूं, पोइ इहे त ॿिए नंबरी कंदा हूंदा पेट्रोल पंप? साईं उहे जेके पेट्रोल पंपनि मां ठहिया आहिनि त इहे त उहे ॿुधाईंदा, बाक़ी हाणे असां त सभिनी जे साम्हूं आहियूं, पहिरियां छा वियासीं हाणे छा वियासीं, या को पेट्रोल पंप असांखे को करे छॾियो जेका ॿी का शइ, असां त उहा ई आहे, असांजे त पेट्रोल पंप ते पघार ई ॾींदियूं आहिनि माण्हुनि खे, बाक़ी त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ॿियो असांजी बैठक थी वञे हिते हिकिड़ी, तव्हां जहिड़ा माण्हू या सुठा माण्हू के अची विया त हुननि सां मुलाक़ात थी वई, या कॾहिं कॾहिं वेही रहियासीं थोरी देरि बसण जे लाइ। अच्छा सर, ॿियो महिरबानी करे थोरो इहो नाज़रीन खे माना आगाह कंदो त इहो पेट्रोल पंप जेको माज़ीअ में जेको हाणे कुझु ॾींहं पहिरियां जेको SGM साहिबु आयो हुयो हिते, कुझु पेट्रोल जे हवाले सां मापा जेके थिया उन में कुझु घटि निकितो ऐं अव्हांजे पेट्रोल पंप जो बि कुझु मापो जेको आहे उहो घटि निकितो आहे, त उन हवाले सां तव्हां छा? साईं उहो थियो हुयो, उहो हिते छापा हणी हुयो साईं SDM साहिबु मंसूर बजराणी साहिबु, त उन में पेट्रोल पंपनि जा निकिता हुया। असांजे में इहो थियो जो हिकु यूनिट में प्रॉब्लम थोरो थियो, पर उहो असां उन्हनि खे दलील ॾिनीसीं त साईं इहो असांजो यूनिट बंदि हूंदो आहे, बंदि हूंदो आहे त उन में एयर अची वेंदी आहे, उन में मापो घटि थींदो आहे, छो करे असां हलाईंदा ई न आहियूं उहो यूनिट, त उन में थोरो फ़र्क़ु अची वियो, त उहा असांजी जेका क्लैरिफिकेशन आहे उन्हनि खे सम्झ में आई, उहो मसइलो हल थी वियो। मतिलबु जेकॾहिं हिकिड़ा यूनिट माण्हू एक्स्ट्रा बि हणाईंदो आहे जेके बंदि पिया हूंदा आहिनि उहे छा जे लाइ पोइ हणाईंदो आहे? साईं उहो त कंपनी जॾहिं नओं हणायोसीं त 3 यूनिट हुया, वरी सेल जे हिसाब सां असां वरी हिकिड़ो यूनिट एक्स्ट्रा हणायोसीं, कंपनी खां परमिशन, हुनजी बाक़ाइदा परमिशन थींदी आहे ओगरा खां, हुन खां मिनिस्ट्री ऑफ एक्सप्लोसिव्स खां, त उहो असां हणायोसीं। पोइ उन हलंदे 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 पोइ ज़रूरु सेल में कॾहिं घटि आहे त उनखे असां रेस्ट ॾींदा आहियूं यूनिट खे, सेल हुजे घटि त माण्हू 4 यूनिट छो हलाए, इन हिसाब सां उहो 1-2 यूनिट असां रेस्ट ॾींदा आहियूं, वरी 2 यूनिट हलंदा आहिनि नॉर्मल। माना ईअं खणी असां चऊं था जेको शुरूआति में पेट्रोल पंप्स मधेजी में घटि हुया ऐं न मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो ई तव्हांजो पेट्रोल पंप रन करे पियो, त उन वक़्तु तव्हांखे चऊं त की डिमांड वधी गई, तव्हां 4 यूनिट हणाया, हाणे चऊं की माना 4 पेट्रोल पंप थी विया आहिनि, 3 पेट्रोल ॿिया फंक्शनल थी विया आहिनि, कमु कनि था पिया, त सेल में थोरो माना घटि आई त तव्हां हिकिड़ो यूनिट माना उहो उन करे क्लोज़ 2 यूनिट साईं, 2 यूनिट तक़रीबन असांजा क्लोज़ ई हूंदा आहिनि सेल जे करे बि। ॿियो माण्हू बि असां वटि स्टाफ थोरो घटि आहे, ऐं मेन स्टाफ बि तॾहिं रखिबो आहे न जॾहिं सेल हुजे, सेल घटि हूंदी त ऑब्वियसली तव्हां माण्हू बि घटि रखंदव, यूनिट बि घटि हलाईंदव, त उहा उनजे करे, बाक़ी अदरवाइज़ ॿी का ॻाल्हि। तव्हां ॿुधायो त सियासी हवाले सां अव्हांजा कुझु माना ख़्याल ऐं ख़्वाब हुया मधेजी शहर में, पोइ छो भला मधेजी शहर में तव्हांखे काई मोट नथी मिले, का पज़ीराई नथी मिले, या तव्हां का यानी कि उहो उन हवाले सां को पेशकदमी तव्हांजी नज़र नथी अचे? साईं बिल्कुलु हूंदी आहे, पंहिंजे लेवल ते असां कंदा रहंदा आहियूं हिते कमकार ऐं सभु कुझु सियासी तौर ते, पर इहो आहे जो असांजा जेके जिन खे असां सपोर्ट कयूं था उहे सभु माशाल्लाह असां सियासत में फ्लरिश करनि था, अॻिते वधनि था, त असां उन में ई ख़ुशि आहियूं, तंहिंजे करे असां साइड लाइन हली वेठा आहियूं। न त तव्हांजो ख़्यालु हुयो, शौक़ु बि हुयो त टाउन जी सियासत में तव्हां एंट्री कंदव, हिन गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में तव्हां उथंदव ऐं पंहिंजो जेको आहे त उहो कंटेस्ट कंदव, पर न थियो ईअं छो? आख़िर कंहिं रोकियो या छा वजह? न साईं कंहिं रोकियो न, पाण न करे सघियासीं, छो करे कुझु कमिटमेंट्स हुयूं मुंहिंजूं ॿियूं बि सियासत खां अलावा ॿाहिरि, त उन में कुझु मसरूफ़ थी वियासीं, तंहिंजे करे, पर हाणे इनशाअल्लाह नेक्स्ट टाइम। मधेजी में जेके मोशवाणी बिरादरी आहिनि, जिनखे असांजा हितां जा लोकल माण्हू पठाण बि चवंदा आहिनि, उन्हनि में हिकिड़ी डिघी तारीख़ रही आहे त उहे वॾो हिकिड़ो कॾहिं माना उथंदा आहिनि सियासी मैदान में, करो खणंदा आहिनि, वरी यकदमि फ्यूज़ थी वेंदा आहिनि। ऐं अॻ में बि माना काफ़ी सारा नाला आहिनि जिन माना जेको आहे कमारियुनि जे एंटी कमार सियासत शुरू कई ऐं पोइ यकदमि शहर ई छॾे हलिया विया।
उन खां पोइ साईं दुर्ममन शाह साहब बि माना आयो आहे त उहे बि माना उन ढंग वारी सियासत कोन था कनि उन लेवल जी जो कमारियुनि जे लाइ को चैलेंज बणिजी सघनि। वरी उन खां पोइ अवां जे तरफ़ां बि हिकिड़ी ख़्वाहिश थी पर उहे यकदमि माना अञा सिर्फ़ु ख़्वाहिशुनि ताईं महदूद आहिनि, तव्हां बि माना हिकिड़ो स्टेप न खणी सघिया हो। त आख़िर जेकॾहिं तव्हां हिकिड़ी अॻिले माण्हूअ खे चैलेंज बि नथा करे सघो त पोइ आख़िर अहिड़ा ख़्वाब तव्हां लहो छो था? साईं ख़्वाब न, इनशाला इहे ख़्वाब असलियत बि थींदा, पर ॻाल्हि इहा आहे जो असांखे कंहिंखे चैलेंज न आहे करिणो साईं। असां कमारिया फैमिली जेका आहे उहा बि हिकिड़ी रियलिटी आहे, सभु रियलिटी आहिनि। का इहा ॻाल्हि न आहे जो इहो कुझु चए त बाबा असां ईअं आहियूं उहो इहे, का ॻाल्हि न आहे। ऐं हिकिड़ी पार्टी में आहियूं, बिल्कुलु असांजी हिक ॿिए सां हिक ॿिए सां हद खां वधीक इज़त वारो रस्तो आहे, सभु शइ आहे। उहे पंहिंजी सियासत करनि था, असां उनखे सपोर्ट कयूं था। टाउन जी हाणे अगरि चेयरमैन बि थींदा असां सपोर्ट कयूं था बिल्कुलु। अच्छा नज़र माना सुवाल इहो थो पैदा थिए जेतोणीकि अवां हिकिड़ी चैन चाहियो था, तव्हां सम्झो था पिया त सिस्टम में वॾो बिगाड़ आहे, त इहो बिगाड़ त इन ॾींहुं आंदो आहे न। कमारिया साहब बि त उन पार्टी ऐं उन सिस्टम जो हिसो आहिनि जंहिं सिस्टम ऐं जिन माण्हुनि इन सिंध जे चहिरो बिगाड़ियो आहे, सिंध जो सिस्टम बिगाड़ियो आहे, सिंध जा इदारा तबाह कया आहिनि। अगरि अवां बि उन्हनि खे ई सपोर्ट कंदव ऐं उन्हनि सां गॾु ई माना इन मुल्क खे सिधो कंदो त इहो मुल्क सिधो त कोन थींदो, इहो त रहंदो माना बुॾी वेंदो। साईं उहे आहिनि प्रॉब्लम्स आहिनि, असांजे सियासी जेको स्ट्रक्चर आहे, सियासी जेको सियासत आहे उन में आहिनि प्रॉब्लम्स आहिनि, पर आहिस्ता आहिस्ता सभु सही थींदा वेंदा। सभु शयूं त हिकु वक़्तु न थींदियूं। तव्हां ॾिसो नओं पाकिस्तान ठहियो, नए पाकिस्तान में आहिस्ता आहिस्ता चेंजिस ईंदियूं थियूं वञनि। ऐं बाक़ी जेसि ताईं कमारिया साहबनि जी ॻाल्हि आहे त उन खां पहिरियां बि टाउन चेयरमैन साईं नजफ़ ख़ान कमारियो सुठो कमु कराई, डेवलपमेंट तमामु घणी सुठी कराई, त असां त मुतमइन आहियूं उन मां। इनशाला अॻिते बि हली गॾु मिली करे कमु कंदासीं। कहिड़ो मुतमइन आहे? तव्हां हमेशह दांह कंदा रहिया हो ऐं तव्हांखे शिकायत आहे त नजफ़ ख़ान कमारियो साहब तव्हांखे पेट्रोल पंप जे हवाले सां हिते सदाईं बरसाति जो पाणी अंदरि हलियो ईंदो आहे, होॾो को रोड ठही आयो, हिते पेट्रोल जे स्टार्टिंग ते बंदि थियो, वरी हितां परते ठहियो, पेट्रोल पंप जी हद रहिजी वई, तव्हां शिकायत कंदा रहियो, कमु मुतमइन कीअं आहे? साईं इहा शिकायत असां कई आहे, पोइ उमेदु आहे त साईं हिनखे नेक्स्ट टाइम हाणे जॾहिं टाउन चेयरमैन थींदा त हिन मसइले खे असांजे हल करे ॾींदा, महिरबानी थींदी वॾी, न त पोइ वरी पंहिंजे तरीक़े सां पाण ई करे वठंदासीं। हाली त कयूं था, अञा ताईं त कंदा था अचूं, पंहिंजे तरीक़े सां पाण मसइलो हल कयूं था, पर असांखे उमेदु आहे त साईं इनशाला हिन दफ़े मसइलो हल कंदो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजूं क़ीमती घड़ियूं असांखे ॾिनियूं। थैंक यू महिरबानी, कुर्बत तव्हांजा। दुर्ममन शाह साहब जेको आहे उहो तक़रीबन उनजी सियासत एंटी कमारियो सियासत माना महवर रही आहे, त अवां बि त दुर्ममन शाह जा साथी आहियो, त पोइ तव्हां वरी कमारियनि जा फैन कीअं थियो? साईं न, एंटी कमारियो न आहे, उहो थींदो आहे टाइम सां गॾु प्रॉब्लम्स कुझु न कुझु थींदा आहिनि, पर बिल्कुलु एंटी असां न कमारियो उहो आहे न असां आहियूं। असां त अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असां त गॾु मिली करे कमु कयूं था ऐं इनशाला असां सपोर्ट कयूंसि था, कमारियो साहब खे सपोर्ट कंदासीं। आग़ाज़ साहब जीअं असांजो वॾो लीडर आहे, छप्पर छांव असांजी जेको आहे उहो आहे, ऐं कमारिया साहब बि असांजे तालके जी सियासत में मेन हिकिड़ा उहिदेदार उहो आहिनि, फिगर आहिनि, त असां उन्हनि जी बि सपोर्ट कयूं था। बिल्कुलु पार्टी में जेके जेके आहिनि असां सभिनीनि जी कयूं था। ठीकु आहे, पर हिन वक़्तु आग़ाज़ सिराज खान दुरानी ऐं कमारियो साहब में त स्पेस वाज़े आहे न, साईं तव्हांजा कीअं? साईं हुननि ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि हिकिड़ो आहे न, हो हिकिड़ी प्रोविंशियल सियासत में पंहिंजो रोल प्ले करनि था, हो नेशनल पॉलिटिक्स में थो रोल प्ले करे, त ॿिन्हिनि जो कंपेरिज़न नथा करे सघूं हुन शइ में असां। बाक़ी ॿई असांजा लीडर आहिनि, ॿिन्हिनि खे असां मञूं था। दुर्ममन शाह बि असांजो लीडर आहे साईं, हुनखे बि मञूं था, असां त सभिनीनि खे माशाअल्लाह सां मञूं था। अच्छा, जॾहिं माना जेको अगरि आग़ाज़ सिराज खान दुरानी ऐं ज़ुल्फ़िकार कमारियो ॿई PS ते कंटेस्ट कनि त पोइ तव्हां कहिड़ा छा ॾिसी सघंदा? साईं इहो लॻे नथो, लाइकलीहुड न आहे। पोइ इहो जॾहिं ॻाल्हि अहिड़ी का ॻाल्हि थी त हुन महिल ॾिसबो, हाली त इहा का ॻाल्हि ई कोन्हे, को माइंड में शइ ई न आहे त असां छा तबसरो करे सघूं था। सुठी ॻाल्हि आहे न साईं, पॉलिटिक्स सिखी आऊं न माना।